वक्त मौजूद आहियां अघारो में हिते जेको आहे मलाकुड़ो जेको हली रहियो आहे हिते सिंधिया भलोड़ मल जेको मौजूद आहिनि इन सां ॻाल्हि ॿोल करियूं था सिंध सकाफ़त या पारां अव्हांखे कहिड़ियूं सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि या न अचो इन हवाले सां इन सां ॻाल्हि ॿोल करियूं त इन जो छा चवणु आहे। जीअं त इहे मल जेके आहिनि अहिड़ा मलाकड़ा असां पंहिंजे जेके सिंध जी असांजी सकाफ़त आहे मलाकड़ा बल्कि बलोचिस्तान सिंध में हर जॻह ते पहिरीं ईअं हूंदो हो त मेला लॻंदा हुआ मलाकड़ा थींदा हुआ ऐं माण्हू असांजी जेका नौजवान नस्ल आहे उहा हिन शइ खे भुलायूं वेठी आहे ऐं उहे नशनि जी तरफ़ हुननि जा ध्यानु वियालिया आहिनि त अहिड़ियूं शयूं जेका असां सिंध गवर्नमेंट खे अपील था करियूं त अहिड़ियूं शयूं थींदियूं रहनि त जीअं मलाकड़े में इहा असांजी सिंध जी हिकु रवायत आहे ऐं किन सालनि खां वठी अचे पियो त सिंधी सकाफ़त आहे मलाकड़ा ऐं सुठा सुठा पहलवान आहिनि हिते असीं बि सिंध गवर्नमेंट खे अपील करियूं था त मल जेके आहिनि वीचारा पुठिते पियल आहिनि उन्हनि जी कुझु मदद कई वञे त जीअं हू वरी अॻिते वधनि ऐं अॻियां दिलचस्पी रखनि ऐं ग़रीब हिकिड़ो मिसकिन माण्हू ऐं पहलवान आहिनि के पहलवान हिते बलोचिस्तान खां आयल आहिनि के पहलवान हिते अंदरूनी सिंध खां आयल आहिनि असां ठट्टो ज़िलो जेको आहे उहो हिकिड़ो अमन जो पैगाम आहे अमन वारो ज़िलो आहे असां सिंध गवर्नमेंट खे अपील करियूं था त अहिड़ा अञा बि मलाकड़ा पंहिंजे ख़र्च ते थियणु खपनि। बिल्कुलु नाज़रीन हिन वक़्तु जेको असां खां नौजवान मौजूदु आहे ऐं उहो सिंध जो ऐं निजी टीवी चैनलनि जो भलोड़ अदाकार सईद बलोच मूं सां मौजूदु आहे अचो त हीअ बि हिन मल में जेको ऐं प्रोग्राम मल ॾिसणु आयो आहे इन सां ॻाल्हि करियूं त हिन जो छा चवणु आहे। जी सईद आउज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जी त असांजो सिंध जो सकाफ़ती इहो रांदि आहे मलाकड़ो वॾे ॾुख सां चवणो पियो पए काफ़ी ॾींहंनि खां पोइ गारे में ई मलाकड़ो थियो आहे वॾी ख़ुशी पई थी हुन सां गॾोगॾु जेको जीअं लॉकडाउन हो कॾहिं बि मेला ख़तमु थी चुका हुआ अॼु वरी उहो मेला मची विया आहिनि ऐं इंशाअल्लाह मचंदा रहंदा ऐं असांखे खपे वधि में वधि हिन मल पहलवाननि जो ई असांजो क़ौमी रांदीगर आहिनि हिननि जो हौसला अफ़ज़ाई करियूं ऐं वधि में वधि हिननि खे इनाम ॾियूं जी हिननि जो हौसला अफ़ज़ाई थी ऐं मलाकड़ा थींदा रहनि। अब्बा ॾाॾा बाइकाते पहलवान हुआ थी गुज़रिया असां चौथीं पीढ़ी असांजी मल विढ़े पई असां भेटाई कलंदर बि विढ़ियासीं असांजा वॾा विढ़िया सिंध पंजाब असांजे वॾनि जो नालो तक़रीबन अॼु खां 95 साल अॻे जेका असांजा पहलवान असांजा वॾा हुया अंब शीदी बकर शीदी शेर शीदी उन्हनि खे बि ड्यूटियूं कोन मिली वियूं असांजी हुकूमत सां इहा ई आहे त असां लाइ का न का सोचियो वञे असांखे या ड्यूटियुनि में किथे पटे वाली बि असांखे ड्यूटी मिली वई तॾहिं कुझु साल पहिरीं मुंहिंजो हिकिड़ो नौजवान हुजे ख़ुदकशी करे छॾी हुई उन जी वजह छा हुई उहो पहलवान तव्हांजो साईं हुते जो पहलवान हुनजी का बसि इहा ई पहलवानी तरफ़ सां हू ग़रीब मोलाई मिसकिन माण्हू हो हू छाजे करे बचड़ा हुनजा पंहिंजा नंढड़ा बचड़ा हुनजा हू पारे न सघियो पोइ मजबूरी में हुन माना ख़ुदकुशी करे ॾिनी उनखे सिंध हुकूमत कुझु ॾिनो आहे जेको सकाफ़ती खाते हुन कुझु ॾिनो या न ॾिनो साईं अञा माना का बि पज़ीलाई कोन थी आहे हुनजे लाइ मरूम अलाह हुनखे जन्नत नसीब करे मरूम मरी वियो असांजी दिलनि में माना सम्झ हिकिड़ो माना हिकिड़ो वॾो घाट लॻी वियो मरूम जहिड़ो को पहलवानी कोन हो साईं भले तव्हां तारीख़ खोले ॾिसो था पर उनजे लाइ अञा केरु कुझु बि कोन कयो आहे ऐं लाज़मी एॾियूं महिनतूं करियो था मतिलबु खणो था हिन में अव्हांखे नुक़सान थींदा हूंदा अव्हांखे हिन में धक बि लॻा हूंदा जी बिल्कुलु धक बि लॻनि था हुन में असांजा ॿांह बि सटिजनि था गोॾा बि सटिजनि था पर असां इहो ई हुकूमत खे चऊं था त असांजे लाइ कुझु न कुझु सोचियो वञे असां मल पहलवान आहियूं असां जांठो हणूं था तॾहिं 5 रुपया कमायूं था ऐं बचनि खे खारायूं था असांखे इहो ॾुख आहे त सिंध गवर्नमेंट त असांजी का सार संभाल नथी ले वॾी सिंध जे तमामु अहिड़ा दोदा मल पहलवान आहिनि अहिड़ा शेर पहलवान आहिनि जेका मल विड़ी विड़ी वीचारा मरी विया आहिनि पंहिंजी बीमारियुनि जे दौरान में उन्हनि खे गवर्नमेंट अॼु तलक का सार न लधी का संभाल न कई पर बीमारी मुताबिक़ ते वीचारा घणी रड़ियूं कनि था पोइ बि गवर्नमेंट उन्हनि जे लाइ सपोर्ट वारा कुझु बि नथा कनि बाक़ी जेकर असीं मलाकड़ो कयूं था ईअं त वञी चवनि था त भाउ पुलिस खां वठो मोकल DC खे जॾहिं DC ऐं गवर्नमेंट जेकर असांजी मलाकड़ी इजाज़त नथी ॾिए त कम से कम असांखे सपोर्ट त करे इहा असांजी संभाल हिन वक़्तु असांजो भोलो चांडियो वीचारो बीमारी जी बिस्तरे ते तड़पे पियो घर जे शहर में बीमार थी वियो आहे ऐं वीचारो ग़रीब मोलाई माण्हू हाणे इलाज त नथो कराए सघे फाइल ते कई दफ़ा हुन अपील कई आहे गवर्नमेंट खे
ऐं DC साहिब जे नाले चई आहे अॼु ताईं स्पोर्ट वारनि ऐं DC साहिब अॼु ताईं हुन वीचारे सार कोन लथई आहे हाणे अलाह कॾहिं थो वीचारी ज़िंदगी में दम हिन दुनिया में जान छॾे वारनि जो थोरातो आहियां जिनी असांखे ॾुख जा साथी थिया आहिनि असां पहलवान रतन जा ॻोढ़ा वाहे हिन वक़्त सुधी असां रुगो ॻोढ़ा वाया आहिनि असांखे ख़ुशी न मिली आहे छाजे करे त मुंहिंजो नायब सदर ज़िले सचे जो जेको खिलणू पहलवान शहजादो अली बश्क मल्हा इन में पाण खे ख़ुदकशी करे हिन दुनिया मां हलियो वियो वजह छा जी कहिड़ी वजह करे ख़ुदकशी वजह साईं इहा ई ग़रीबत हिकिड़ा मलाखड़ा बंदि का रोज़गारी न को गुज़र सफ़र न केरु 5 रुपया ॾियण लाइ तयारु न पोइ नौजवान छोकिरो ॾिसई हाणे पंहिंजी ज़िंदगी खे विञाए वेही रहां छा करियां उहो पंहिंजी चड़पण में जॾहिं हुन ख़ुदकशी कई पोइ छा सखावत खां तयार के आया कुझु हुनखे ॾिनो हुजनि सिर्फ़ु सखावत खां तयार न आया स्पोर्ट बोर्ड मां घोड़ा करे तॾहिं असांजे लाइ हुन 50,000 हुई बाक़ी पंहिंजे मुल्क जा माण्हू हुन जेका बि आया आहिनि कंहिंखे 3 लख कंहिंखे 2 लख कंहिंखे 4 लख ॾिनई असांजे इन जे लाइ मूं घोड़ा कई इन साईं बादशाह उन टाइम सेक्रेटरी हेड़ो उहो ई आहे साईं सेक्रेटरी उन ते विया आहियूं दरख़्वास्तूं ॾिनियूं बच्चा वठी आहियूं नियाणियूं वठी आहियूं तॾहिं हुन 50,000 सिर्फ़ु हुन जे लाइ मदद कई सिंध सखावत खे कहिड़ी हुकूमत सिंध सखावत खे हुकूमत असां रिटायर जेके पहलवान आहियूं उन्हनि जी लिस्ट घुराई वञे उन्हनि खे वज़ीफ़ो मिलियो वञे उन्हनि खे कुझु अथॉरिटी मिली वञे कुझु उन्हनि खे पैसा मिलिया वञनि कुझु उन्हनि खे बचनि पालण लाइ बचनि खे पढ़ाई करण लाइ कुझु न कुझु असांजे मथे हथु रखियो वञे त महिरबानी थी साईं अञा સુધી को फंड असांखे जारी न थियो आहे जीअं लॉकडाउन जीअं इहा बीमारी आई आहे बीमारी त हुई कोन का आहे हुई न हुई पर उहो अलाह करे अलाह जो हबीब टारी पर हाणे अञा बि असांजे सेक्रेटरीनि लाइ असांखे ॾोकल ॾियण लाइ या मलाखड़ो ॾियण लाइ बजट ॾियण लाइ उन लाइ अञा करो न आहे सिंध खां अलावा पाकिस्तान में कहिड़े शहर में प्रोग्राम साईं इलाही जॻहियुनि ते ॿाहिरि मुल्कनि में असांखे घुराईंदा आहिनि 5-5 4-4 मल्हनि खे जेके विया आहिनि मलाखड़ा मुक़ाबिला करे आया आहिनि बाक़ी पंजाब रहमियार खान सूदी सिंध पंजाब बलोचिस्तान हिते खां असांजा मलाखड़ा इहे ई हलंदा रहंदा आहिनि पाकिस्तान खां अलावा ॿिए मुल्कनि में तव्हां कॾहिं विया ॿिए मुल्कनि में आऊं न वियो आहियां पर पहलवान मुंहिंजा जाम विया आहिनि उन खे बि जेको माण्हू रवाने थो त उहे वञनि था वॾियूं टिकेटूं आहिनि वॾा किसान वॾा मसइला आहिनि उन खे केरु रवाइण वारो रवाईंदो आहे जूब में विया आहिनि हिते विया आहिनि क्रास में विया आहिनि जिते जिते विया आहिनि मतिलबु सभु जॻह ते विड़ी आया आहिनि पर जॾहिं मोकिलीनि अच्छा जेका मलाखड़ा कंदा आहियो इन में मूंखे कुझु 5 रुपया मिलंदा आहिनि भई बची ठाहींदा आहियो या कोन ठाहींदा आहियो साईं इहे मलाखड़ा कराईंदा आहियूं जेके मल विढ़ंदा आहिनि उन्हनि खे इलाही महिरबानी मल दसींदा आहिनि त माण्हू उन खे दाद ॾींदा आहिनि ऐं उन मां उन जे बचनि जो गुज़र सफ़र हलंदो आहे ऐं असां जेके आहियूं जीअं नवाज तूं आयो आहीं जीअं ॿिया आया आहिनि अहिड़े नमूने सां कंहिंखे मथे खणंदा आहियूं को 50 ॾींदो आहे को 100 ॾींदो आहे को 10 ॾींदो आहे को 20 ॾींदो आहे उन मां असीं पंहिंजा बचा तारींदा आहियूं जी बिल्कुलु नाज़रीन अवां जेको मलहन जी ॻाल्हि ॿोलियूं ॿुधियूं त मलहन जो इहो चवणु हो त सिंध हुकूमत जे पारां या सखावत जे खाते पारां असांखे कंहिं बि सहूलियतूं कोन ॾिनियूं वियूं आहिनि न ई असांखे फंड जारी कया विया आहिनि हिननि मुतालबो कयो आहे सिंध हुकूमत खां सखावत खाते ऐं हिते जे MP खां त असांखे फंड जारी कया वञनि जीअं त असां पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करे सघूं नवाज चांडियो सां गॾु कैमरामैन अहमद चांडियो जेकम न्यूज़ ठट्टो।